ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि। महीनता ही महानता आहे। महीनता ही महानता आहे। 23:77 जा महावाक्य आहिनि। बाबा चवनि था गायन आहे इंद्रप्रस्थ जी इंद्र सभा जो। इंद्रप्रस्थ जी इंद्र सभा जो गायन आहे न। इंद्र अर्थात सदा ज्ञान जी बरसात बरसाइण वारो, काटन जे जंगल में हरियाली लाइण वारो, हिनखे इंद्र चइबो आहे। अहिड़ी इंद्र सभा जंहिंजो गायन आहे परियनि जी सभा अर्थात सदा उड़ण वारनि जी सभा। परियनि जा पंख प्रसिद्ध हूंदा आहिनि न। इंद्रप्रस्थ में सिवाय परियनि जे ॿियो कोई बि मनुष्य निवास न कंदो आहे, न करे सघंदो आहे। मनुष्य अर्थात जो पंहिंजे खे आत्मा न सम्झे, मानव अर्थात देह सम्झे, त बाबा जी इंद्र सभा में केरु विराजमान थी सघंदो आहे। बाबा जी इंद्र सभा में उहा ई आत्मा अची सघंदी आहे जो ख़ुदि खे आत्मा सम्झंदी हुजे। बाक़ी कोई जो ख़ुदि खे देह सम्झी करे वेठो हूंदो आहे न, भले वो मधुबन में रहे, लेकिन वो बाबा जी इंद्र सभा में न अची सघंदो आहे। बाबा चईंदा आहिनि मनुष्य अर्थात जो पंहिंजे खे आत्मा न सम्झी मानव सम्झे, अहिड़ा देह अभिमानी इंद्रप्रस्थ में निवास न करे सघंदा आहिनि। इंद्रप्रस्थ निवासियुनि खे देह अभिमानी मनुष्यनि जी बदबू फौरन अनुभव थी वेंदी आहे। जेका इंद्रप्रस्थ निवासी हूंदा आहिनि उन्हनि खे देह अभिमानी मनुष्य जी बदबू फौरन अनुभव थी वेंदी आहे। अहिड़ा इंद्रप्रस्थ निवासी मनुष्यनि जी बदबू अर्थात देह जी बदबू सां बि दूर पंहिंजे खे इंद्र सभा जी परियूं सम्झंदा आहियो। बाबा चवनि था ज्ञान और योग जा पंख मजबूत आहिनि। ज्ञान और योग जा इंद्रप्रस्थ जी सभा में परी ठहिण लाइ ज्ञान बि हुजिणो खपे, योग बि हुजिणो खपे, तॾहिं त असां ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा जी यादि में हुन सभा में वेही सघंदासीं न। अगरि पंख मजबूत न हूंदा न त उड़णु चाहींदे बि बार बार हेठि अची वेंदो। बाबा चवनि था अगरि पंख मजबूत न हूंदो, ज्ञान सुठी रीति न हूंदो, बाबा सां योग न हूंदो त घड़ी घड़ी हेठि अची वेंदासीं। देह अभिमान ऐं देह जी पुराणी दुनिया पुराणे संबंध सां मथे उड़णु चाहींदा आहियो, अर्थात मथे उड़ंदा रहंदा आहियो, अर्थात हिन सां परे ऊची स्थिति में रहंदा आहियो। ॿ पंख ज्ञान और योग सां असांखे छा करिणो आहे? देह अभिमान देह जी पुराणी दुनिया पुराणे संबंध सां सदा मथे उड़ंदा रहो, अर्थात हिन सां परे ऊची स्थिति में रहंदा आहियो। जरा भी देह अभिमान अर्थात मनुष्यपन जी बदबू त न आहे असां में। सदा ख़ुदि की बाबा चईंदा आहिनि न कि सदा ये सम्झो कि मां आत्मा हिन सृष्टि ते मथां खां हेठि पाठ वॼाइण आई आहियां। आकारी निराकारी सो साकारी, ये यादि रखो त ये देह अभिमान जी बदबू ख़तमु थी वेंदी। देह अभिमान इंद्रप्रस्थ निवासी न थी सघंदो आहे। ईअं अनुभव थींदो आहे कि देह अभिमान ॾाढो गंदी बदबू आहे। जीअं बदबू सां किनारो कबो आहे उहो मिटाइण जो साधन अपनाईंदा आहिनि त बाबा चवनि था देह अभिमान अर्थात मनुष्यपन जी बदबू। त हाणे बदबू खे मिटाइण लाइ छा करिणो आहे? पंहिंजे खे देह अभिमान सां मिटाइण जो साधन अपनाईंदा आहियो। बाबा चवनि था ये साधारण सभा न आहे। बदबू हटाइण लाइ ख़ुदि खे देही सम्झो, मां आत्मा आहियां, त देह अभिमान जी बदबू ख़तमु थी वेंदी त असां इंद्रप्रस्थ जी सभा में वेही रहंदासीं। त देही अभिमानी ठहिण लाइ इंद्रप्रस्थ निवासी ठहिण लाइ ज्ञान और योग जा पंख मजबूत हुजणा खपनि। बाबा चवनि था ये साधारण सभा न आहे, ये अलौकिक सभा आहे, फ़रिश्तनि जी सभा आहे। बाबा चवनि था
ये अलौकिक सभा आहे, ये फ़रिश्तनि जी सभा आहे। पंहिंजे खे फ़रिश्तो अनुभव कंदा आहियो? हिकु सेकेंड में हिन देह जी दुनिया सां परे पंहिंजी असली स्थिति में स्थित थी सघंदा आहियो? इहा ड्रिल करणी ईंदी आहे। हाणे असां कर्म क्षेत्र में कर्म करूं था, कंहिंखे ज्ञान ॾियूं था, संबंध व्यवहार में अचूं था। हाणे पंहिंजे असली घर, पंहिंजे असली स्वरूप, पंहिंजी असली स्थिति में स्थित थी वञ त हिकु सेकेंड में हिन देह जी दुनिया सां परे पंहिंजी असली स्थिति में स्थित थी सघंदा आहियो। इहा ड्रिल करणी ईंदी आहे। जॾहिं चाहियो, जाते वेठा आहियो, जेतिरो समय चाहियो हुन स्थिति में स्थित थी सघंदा आहियो। कॾहिं बाबा चवनि था कॾहिं परम धाम में हली वञो, मां परम धाम निवासी, पोइ उते वञी करे वेही रहो, जेतिरो मिंट बि वेहणो आहे। कॾहिं ख़ुदि खे हिन सृष्टि ते चलो मां बाबा सां गॾु आहियां, बाबा सां गॾु खायां थी, पीआं थी, खेॾां थी बाबा सां गॾु। त बाबा चवनि था कि ये साधारण सभा न आहे, इहा अलौकिक सभा आहे, फ़रिश्तनि जी सभा आहे। पंहिंजे खे फ़रिश्तो अनुभव कंदा आहियो? हिकु सेकेंड में हिन देह जी दुनिया सां परे पंहिंजी असली स्थिति में स्थित थी सघंदा आहियो। इहा ड्रिल करणी ईंदी आहे। जॾहिं चाहियो, जाते चाहियो, जेतिरो समय चाहियो हुन में स्थित थी सघंदा आहियो। त बाबा इहे प्रैक्टिस करण सां ईंदो आहे। अॼु अमृत वेलो बाप दादा ॿारनि जी ड्रिल ॾिसनि पिया। छा ॾिठई? ड्रिल करण जे लाइ समय जी सीटी ते पहुचण वारा नंबरवार पहुची विया आहिनि। समय जी सीटी ते पहुचण वारी आत्मायूं नंबरवार पहुची वियूं। पहुचण वारियूं काफ़ी हुयूं, लेकिन 3 प्रकार जा ॿार हुया। हिकु हुया समय बिताइण वारा, ॿिया हुया संयम निभाइण वारा, टियां हुया स्नेह निभाइण वारा। भई अमृत वेले सभु योग त करणु अची विया, लेकिन हिकु हुया कि हा भई कॾहिं टाइम पूरो थींदो, ॿिया हुया कि हा भई वेहणो आहे, टियां हुया कि हिन स्मृति सां वेठा हुया कि सभु बाबा सां मिलूं था, स्नेह जो निभाइण वारो। हर हिक जो पोस्ट पंहिंजो हुयो। बुद्धि खे मथां वठी अचण वारो बाबा चवनि था बुद्धि द्वारा सां मथे बाबा वटि वञो, बाप समान ठहियूं। मिलन मनाइण वारा घटि हुया कि असांखे छा करिणो आहे, सुबुह जो उथी करे बुद्धि बल द्वारा बाबा सां मिलन मनाइणो आहे न, बाप समान ठहिणो आहे, बाबा सां रोह रियान करणी आहे, बाप समान ठही करे ख़ुदि बि धारणा करे ॿियनि खे बि ॾियणो आहे। त बाबा चवनि था अहिड़ा ॿार नंबरवार हुया। रूहानी ड्रिल करण वारा ड्रिल कराइण चाहींदा हुया। रूहानी ड्रिल करण वारा ड्रिल करणु चाहींदा हुया, लेकिन करे न पिया सघनि। विशु जी असांखे देह सां त असां हिन उथी करे वेही रहियासीं, लेकिन बुद्धि त मथे खणी वञणी आहे न बाबा वटि। पोइ बाबा खां शक्ति वठणी आहिनि, रोह रियान करणी आहे। त इहे रूहानी ड्रिल कॾहिं कोई करणु चाहे बि पोइ न, लेकिन करे ई न पिया पाइनि। घड़ी ॿिया तरफ़ बुद्धि भटके पई, घड़ी ॿिया तरफ़ बुद्धि भटके पई। कारण छा थियो? कारण छा थियो हिन जो? कारण हूंदो आहे जीअं अॼुकल्ह स्थूल ड्रिल करण जे लाइ हल्कोपन खपे न, मोटोपन न खपे। मोटोपन में बोझ हूंदो आहे। उहो ई रूहानी ड्रिल में बि भिन्न प्रकार जे बोझ वारा, अर्थात मोटी बुद्धि जंहिंजी आहे, ईअं ॾाढे प्रकार जी आत्मायूं हुयूं। जीअं मोटे शरीर में भी वैरायटी हूंदी आहे न, जीअं मोटे शरीर में भी वैरायटी हूंदी आहे, उहो ई आत्माउनि में भी भारीपन जी पोज़ भी वैरायटी हूंदो आहे। त आत्मा जो भारीपन, व्यर्थ संकल्पन जो बोझ, नेगेटिव संकल्पन जो, वेस्ट संकल्प जो, पोइ आसरी मत, पोइ आत्मा
केॾा सारा बोझ हूंदा आहिनि। त बाबा चवनि था हूअं ई आत्माउनि में बि भारीपन जो पोज़ हूंदो आहे। अगरि अलौकिक कैमरे में फ़ोटो निकिरणी अगरि अलौकिक कैमरे में फ़ोटो कढूं व शीश महल में ये वैराइटी पोज़ ॾिसो त ॾाढी हसी ईंदी। वो त दुनिया में त माण्हू पंहिंजे शरीर जी ईअं फ़ोटो खींचंदा आहिनि, लेकिन असांजी बुद्धि एॾी मोटे रूप में अगरि बाबा फ़ोटो खींचे त पोइ ॿुधायो हसी ईंदी तव्हांखे बि। जीअं अॼु जीअं तव्हांजी दुनिया में वैराइटी पोज़ करे करे वेहींदा आहिनि त ख़ूब हसी ईंदी आहे न, हसी जो खेल ॾेखारींदा आहिनि वैराइटी पोज़ करे करे। उहे हिते बि ख़ूब हंसदा ॾिसंदा, हसी जो खेल आहे। ॾाढा अहिड़ा बि आहिनि जो मोटेपन जे कारण पंहिंजे खे मोड़णु चाहींदे हुए बि मोड़े न सघंदा आहिनि। अर्थात एतिरी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि बुद्धि में कि उनखे भुलिजी करे बाबा वटि वञूं त उहो वञी न सघंदा आहिनि। त बाबा चवनि था कि मोटेपन जे कारण मोड़णु चाहिनि त मोड़े ई नथा सघंदा। मथे वञण जे बदिले बार बार हेठि अची वेंदा आहिनि। मथे वञण जे बदिले बार बार हेठि अची वेंदा आहिनि। बीज रूप स्टेज के अनुभव करण जे बदिले विस्तार रूप वृक्ष में अर्थात अनेक संकल्पन जे वृक्ष में उलझी वेंदा आहिनि। बीज रूप बाबा चवनि था बीज रूप स्टेज के अनुभव करण जे बदिले विस्तार रूपी वृक्ष में अर्थात अनेक संकल्पन जे वृक्ष में उलझी वेंदा आहिनि। त चेक करो, असां हिकु सेकेंड में स्टॉप चऊं परमधाम में स्थित थी सघंदा आहियूं। ॿियो कोई बि आवाज़ अचे कुझु बि अचे असांजी बुद्धि हेठि न ईंदी। या चेक करो कि असां ॾाढे अनेक संकल्पन जे वृक्ष में उलझल आहियूं। ये मोटी बुद्धि वारनि जी पोज़ ॿुधाइनि था बाबा। रोह रियान करणु वेहींदा आहिनि, लेकिन रोह रियान जे बदिले स्वयं जी उहा अन्य आत्माउनि जी शिकायत जी पूरी फाइल खोले वेही रहंदा आहिनि। वेहींदा आहिनि शर्ती कला जो अनुभव करण लाइ, लेकिन बाप दादा खे बहानेबाज़ी जी कलायूं ॾेखारींदा रहंदा आहिनि। बाप दादा जे अॻियां बोझ उतारण ईंदा आहिनि, लेकिन बोझ उतारण जे बजाय बाप जी श्रीमत जे प्रमाण न हलण जे कारण अनेक प्रकार जी अविज्ञान जो बोझ पंहिंजे मथां चढ़ाए छॾींदा आहिनि। अहिड़ी अनेक प्रकार जे बोझ वारी भारी आत्माउनि जा दृश्य बाप दादा ॾिठई। त चेक करो, असां वेठा आहियूं योग करणु बाबा सां खां शक्ति वठणु, त ईअं हल्का थी करे वेंदा आहियो या ॿिया ॻाल्हियुनि में फसी वेंदा आहियो। त इन सां अनेक प्रकार जी अविज्ञान जो बोझ पंहिंजे मथां चढ़ाए ॾींदा आहिनि। त अनेक प्रकार जी बोझ वारी आत्माउनि जे दृश्य बाबा ॾिठई। संयम निभाइण वारी आत्माउनि जो दृश्य बि ॾाढी हसी वारो हुयो। उहो छा थींदो आहे मालूम आहे? बाप जी गुणगान करण जे बजाय बाप द्वारा सर्व शक्तियुनि जी प्राप्ति करण जे बजाय निंद्रा जे नशे जी प्राप्ति ज़्यादा आकर्षण कंदी आहे उन्हनि खे। त सेमी नशो बि रहंदो आहे। समय जी समाप्ति जो इंतज़ारु हूंदो आहे भई कॾहिं टाइम पूरो थींदो असां वापसि पंहिंजो कर्म करूं ॿिया। बाप सां लग्न जे बजाय सेमी निंद्रा जे नशे जी लग्न ज़्यादा हूंदी आहे। इन्हनि सभिनि जो कारण आहे आत्मा जो भारीपन अर्थात मोटापन। जीअं अॼुकल्ह डॉक्टर्स मोटेपन खे घटि कराईंदा आहिनि न, वज़न घटि कराईंदा आहिनि, वज़न घटि कराईंदा आहिनि, हल्को ठाहींदा आहिनि। ईअं ब्राह्मणनि जी बि आत्मा जे मथां जो वज़न अथवा बोझ आहे न, अर्थात मोटी बुद्धि आहे, हुन बोझ खे हटाए करे महीन बुद्धि ठाहियो बाबा चवनि था। वर्तमान समय यही विशेष परिवर्तन खपे। अॼु बाबा छा था चवनि? पंहिंजी बुद्धि खे महीन बुद्धि अर्थात
छो छा ईअं हूअं इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि सां मुक्त सदा हल्का रहो। वर्तमान समय ये ही परिवर्तन खपे, तॾहिं ही इंद्रप्रस्थ जी परियूं ठहींदा। तॾहिं असां इंद्रप्रस्थ जी परियूं ठहींदासीं। त इंद्रप्रस्थ जी परी ठहिण लाइ महीन बुद्धि ठाहियो। मोटेपन खे मिटाइण जे लाइ श्रेष्ठ साधन कहिड़ो आहे? खान पान जो परहेज़ ऐं एक्सरसाइज। परहेज़ में बि अंदाज़ फिक्स थींदो आहे न, एक्सरसाइज भी ज़्यादा सुठी न आहे, परहेज़ भी ज़्यादा सुठो न आहे। वैसे हिते भी बुद्धि द्वारा बार बार अशरीरीपन जी एक्सरसाइज करो। बुद्धि जो भोजन आहे संकल्प, तो वेस्ट थॉट्स जी परहेज़ करो। त बाबा चवनि था कि हाणे वेस्ट थॉट जी भी परिवर्तन करो ऐं पंहिंजे एक्सरसाइज भी करो। मोटेपन खे मिटाइण लाइ श्रेष्ठ साधन कहिड़ो हूंदो आहे? खान पान जी परहेज़ ऐं एक्सरसाइज। परहेज़ में भी अंदाज़ मिक्स हूंदो आहे। वैसे हिते भी बुद्धि द्वारा बार बार अशरीरीपन जी एक्सरसाइज करो। बुद्धि जो भोजन संकल्प उन जी परहेज़ करो। वेस्ट थॉट्स जी संकल्प त ईंदा, लेकिन वेस्ट थॉट न अचणा खपनि। जे समय जो संकल्प रूपी भोजन स्वीकार करणो आहे, हुन समय ही स्वीकार करो। भई हाणे असांखे हीअ रोटी ठाहिणी आहे, हाणे असांखे हीअ कमु करिणो आहे, त भई संकल्प अचे त ठीकु आहे। ईअं न असां बाबा जी यादि में रहूं था, ईअं सोचूं था हा भई ईअं रोटी ठाहींदासीं, ईअं कंदासीं, न। जे समय जो चीज़ स्वीकार करणी हूंदी आहे उहो ई करूं न। भई जेकी भी चीज़ शरीर खे भी कहिड़ी चीज़ सुबुह जो खाइणी खपे, कहिड़ी ॾींहं जो, कहिड़ी शाम जो, ये सभु फिक्स हूंदो आहे न। त हूअं ई संकल्प भी कहिड़े समय ॾियणो आहे, कहिड़े समय करिणो आहे, उहो टाइम फिक्स हुजणो खपे। हुन समय स्वीकार करो। व्यर्थ संकल्प रूपी एक्स्ट्रा भोजन न हुजे, त व्यर्थ संकल्पनि जे भोजन जी परहेज़ करो। परहेज़ जे लाइ सेल्फ कंट्रोल कबो आहे न त परहेज़ पूर्ण रूपी न करे सघंदा आहिनि। त सेल्फ कंट्रोल अर्थात जे समय जीअं चाहियूं, जे समय जाते बुद्धि चाहियूं, जीअं बुद्धि चाहियूं, हुते बुद्धि लॻाए सघो, तॾहिं ही महीन बुद्धि थी वेंदा। महीन बुद्धि कीअं थींदी? बाबा ॿुधाई कि जे समय जीअं चाहियूं हुते बुद्धि लॻाए सघो पंहिंजी। हीअं न घड़ी घड़ी बुद्धि होॾे न, हाणे ही बुद्धि लॻाइणी आहे त हुते ई बुद्धि लॻे, ओतिरो ई समय लॻे बाक़ी बाबा वटि। त हीअं असां महीन बुद्धि ठाहे सघंदा आहियूं। महीनता ई महानता आहे। जे शरीर जी रीति सां हल्कोपन पर्सनैलिटी हूंदी आहे न, वैसे बुद्धि जी महीनता व आत्माउनि जो हल्कोपन ब्राह्मण जीवन जी पर्सनैलिटी। बुद्धि जी महीनता कॾहिं थींदी? जाते चाहियूं, जीअं चाहियूं, हुते बुद्धि लॻाए सघूं। आत्मा जो हल्कोपन ब्राह्मण जीवन जी पर्सनैलिटी हूंदी आहे। असां जेतिरा हल्का रहंदासीं न हर ॻाल्हि में, त हीअ असांजी पर्सनैलिटी थी वई। त हाणे छा करिणो? अनेक प्रकार जे मोटेपन खे मिटाइणो। मोटेपन जो विस्तार भी ॿुधाईंदासीं कि के प्रकार जो मोटोपन आहे। बोझ जे अनेक प्रकार आहिनि, हुन जो विस्तार भी ॿुधाईंदासीं। त अॼु जो ड्रिल समाचार बाबा असांखे ॿुधाई, बोझ जो मोटापन, इन खे मिटाइण जो लक्ष्य रखो। बाबा चवनि था ईअं अहिड़ी इंद्र सभा जी परियूं सेकेंड में हिन लोक खां पार परलोक निवासी ठहिण वारी।
इंद्रप्रस्थ जी परियूं सेकेंड में हिन लोक खां पार परलोक निवासी ठहण वारियूं, सदा बाप समान ठही बाप सां मिलन मनाइण वारियूं महीन बुद्धि अर्थात महान आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार और नमस्ते। बाबा चवनि था अञा थोड़ी